बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुकर में असां बसरनि जो दाग पचाईंदासूं, जंहिंसां गॾु विझंदासूं थूम ऐं अदरक। थोरो भुञी हिन में शामिलु कंदासूं असां सॼो गरम मसालो, दालचीनी, अछो जीरो, तेज़पतो ऐं लौंग। पोइ भुञी हुन में शामिलु कंदासूं धोतल साफ़ थियल पावा। ही पावा वॾे ढोर जा आहिनि। पोइ हिननि खे भुञी हुन में शामिलु कंदासूं असां लूणु, ॻाढ़ा मिर्च, हेड ऐं पीठल धाणा। इन मसाले सां गॾु असां चङी तरह भुञंदासूं पावनि खे। पोइ चङी तरह असां हिन में चङो ख़ासो पाणी विझंदासूं, एतिरो जो सभु पावा हुन में ॿुॾी वञनि। प्रेशर कुक करे असां हिन खे तक़रीबन अधु कलाकु करण लाइ छॾे ॾींदासूं। अधु कलाक खां पोइ टे सां पावा ॻरी चुका आहिनि। पोइ हुन में असां शामिलु कंदासूं टमाटा ऐं चङी तरह ॿीहर असां पावनि खे भुञंदासूं। ॿ दफ़ा असां हिन पावनि खे भुञंदासूं, पोइ चङी तरह भुञी वरी पाणी शामिलु करे वरी ॻरण लाइ छॾे ॾींदासूं। हाणे ॾिसो असांजा पावा तक़रीबन ॻरी चुका आहिनि। हाणे उन में ॿिए पासे असां थोरो तेल में साई थूम ऐं साओ मिर्च असां तड़को ॾियारींदासूं ऐं इहो तड़को असां तयारु थियल पावनि जे मथां लॻाईंदासूं ऐं उन सां गॾु शामिलु कंदासूं सावा धाणा। मिलाए पोइ लाहे बाउल में रखंदासूं। तयारु आहिनि असांजा पावा, मज़ेदार ऐं ज़ाइकेदार।